औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहे। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ अस्तफ़ा जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ अस्तफ़ा जो मादो आहे साद फे वा। लफ़्ज़ अस्फ़ा जी माना आहे हर शइ जी गंदगीअ खां पाक हुजणु। लफ़्ज़ अस्फ़ा जी माना आहे साफ़ ऐं चिमकंदड़ पथर। लफ़्ज़ अस्तफ़ा जी माना आहे चूंडणु। लफ़्ज़ अस्तफ़ा क़ुरान पाक जे 12 सूरतुनि ऐं 16 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। अल्लाह ताला दीन इस्लाम खे चूंडियो। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 132। ऐं इब्राहिम उन तरीक़े सां हलण जी वसियत पंहिंजे पुटनि खे कई ऐं संदसि पोटे याकूब बि पंहिंजे औलाद खे वसियत कई त ए मुंहिंजा बचिड़ो, बेशक हिन दीन खे अल्लाह ताला तव्हां जे लाइ चूंडियो अस्तफ़ा आहे। अल्लाह आदम, नूह, इब्राहिम जे घराणे ऐं आले इमरान जे घराणे खे चूंडियो। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 33। बेशक अल्लाह आदम, नूह ऐं इब्राहिम जे घराणे ऐं आले इमरान खे सारे जहान वारनि ते तरजीह ॾिनी, यानी चूंडियो अस्तफ़ा। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चूंडियो। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 103। ऐं इब्राहिम जे दीन खां केरु बेरग़बत थींदो, यानी मुंहुं मोड़ींदो, सवाइ उन जे जंहिं पाण खे बेवकूफ़ बणायो। तहक़ीक़ असां ई खेसि पंहिंजे लाइ दुनिया में चूंडियो अस्तफ़ैनाहु, ऐं बेशक आख़िरत में बि हू ज़रूर सालिहीन मां हूंदो। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे चूंडियो। सूरत नंबर 7 अराफ़ आयत नंबर 144। अल्लाह फरमायो त ए मूसा, बेशक मूं तोखे माण्हुनि ते तरजीह ॾिनी, चूंडियो अस्तफ़ैतुक आहे ऐं पंहिंजे पैगम्बरीअ ऐं हम कलामीअ सां नवाज़ियो आहे। पोइ तोखे जेको किताब तौरेत ॾिनो अथमि उन्हीअ खे वठि ऐं शुक्रगुज़ारनि मां थी। अल्लाह ताला मरियम अलैहिस्सलाम खे चूंडियो ऐं पाक कयो। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 42। ऐं यादि कर जॾहिं फ़रिश्तनि मरियम खे चयो त ए मरियम, बेशक अल्लाह तोखे चूंडियो अस्तफ़ाक आहे ऐं पाक कयो आहे ऐं सॼे जहान जे औरतुनि ते तोखे मानाए थो चूंड अस्तफ़ाक कयो आहे। अल्लाह ताला तालूत अलैहिस्सलाम खे चूंडियो। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 247। ऐं उन्हनि जे नबीअ खैन चयो त बेशक अल्लाह तालूत खे वाक़ई अव्हां जे लाइ बादशाह यानी सुपर सालार मुक़ररु कयो आहे। बनी इसराइली चवणु लॻा त हू असां ते बादशाह कीअं थो थी सघे, हिन जे मुक़ाबले में असां बादशाहीअ जा वधीक हक़दार आहियूं, हू त को वॾो मालदार बि नाहे। नबीअ खैर जवाबु ॾिनो, बेशक अल्लाह तव्हां जे मुक़ाबले में हिन खे चूंडियो अस्तफ़ाह आहे ऐं उनखे इल्मी ऐं जिस्मानी कुशादगी ज़्यादा अता फ़रमाई आहे। ऐं अल्लाह जंहिंखे चाहे पंहिंजे मुल्क जी हुक्मरानी अता करे थो। ऐं बेशक अल्लाह वॾी वुसअत ऐं वॾी ॼाण रखंदड़ आहे। अल्लाह ताला नबियुनि खे चूंडियो आहे। सूरत नंबर 27 निमिल आयत नंबर 59। ए मुहम्मद, चओ त सभु का सारा अल्लाह खे ई जुगाए थी ऐं सलाम आहे संदसि उन्हनि ॿारनि ते जिन खे हुन पंहिंजे लाइ चूंडियो अस्तफ़ा
त छा उहो अल्लाह भलो आहे या उहे माबूद जिन खे उहे मुशरिक साणस शरीक कनि था। उहो मज़मून वधीक सूरत नंबर 38 सात आयत नंबर 47। अल्लाह ताला मलाइकनि ऐं इंसाननि मां रसूल करे चूंडींदो आहे। सूरत नंबर 22 हज आयत नंबर 75। ऐं उहो अल्लाह जे इख्तियार में आहे त अल्लाह मलाइकनि ऐं इंसाननि मां जंहिंखे वणेसि तंहिंखे पंहिंजो पैगाम रसाईंदड़ चूंडे यस्त फी थो। बेशक उहो अल समी अल बसीर आहे। अल्लाह ताला तव्हांजे लाइ पुट चूंडिया ऐं पंहिंजे लाइ धीअरूं। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 153। छा अल्लाह पुटनि जे मुक़ाबले में धीअरूं पसंदि कयूं अस्तफ़ा आहिनि? उहो मज़मून वधीक सूरतुनि में। सूरत नंबर 17 बनी इसराइल आयत नंबर 40। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 16। अल्लाह खे पुट जी ज़रूरत हुजे हा त पंहिंजे मख़लूक मां चूंडे हा। सूरत नंबर 39 ज़ुमर आयत नंबर 4। जेकॾहिं अल्लाह पंहिंजे लाइ कंहिंखे पुट बणाइण घुरे हा त पंहिंजे ख़िलक़त मां जंहिंखे चाहे हा तंहिंखे चूंडे अस्तफ़ा वठे हा। पाक आहे उन जी ज़ात उन्हनि ॻाल्हियुनि खां। उहो अल्लाह त वाहिदुल क़हार आहे। अल्लाह ताला आख़िरी मुस्लिम उम्मत खे चूंडियो। सूरत नंबर 35 फातिर आयत नंबर 32। पोइ असां हिन किताब यानी क़ुरान जो वारिस उन्हनि खे बणायो जिन खे असां पंहिंजे ॿारनि मां पसंदि यानी चूंडियो अस्तफ़ैना कयो। पोइ उन्हनि मंझां के पंहिंजी जान ते ज़ुल्म करण वारा ऐं मझाइन के मुक़तसद आहिनि ऐं उन्हनि मंझां के अल्लाह जी तौफ़ीक़ सां नेकीअ में अॻिते वधंदड़ आहिनि। उहो ई अल्लाह जो वॾो फज़ल आहे। अल्लाह साफ़ माखीअ जूं नहरूं पैदा कयूं आहिनि जन्नत में। सूरत नंबर 47 मुहम्मद आयत नंबर 15। जंहिं जन्नत जो वाइदो मुतक़िन सां कयो वियो आहे उन्हीअ में अहिड़े पाणीअ जूं नहरूं वहनि थियूं जेको कॾहिं बि न सेंवारबो ऐं अहिड़े खीर जूं नदियूं वहनि थियूं जिन जो ज़ाइक़ो कॾहिं बि न बदिलबो ऐं अहिड़े शराब जूं नहरूं आहिनि जंहिंमें पीअंदड़नि लाइ लज़त आहे ऐं पिणु साफ़ मसफ़ी माखीअ जूं नहरूं आहिनि। ऐं उन जी जन्नत में उन्हनि लाइ हर क़िस्म जा मेवा आहिनि ऐं संदन रब जी बख़्शिश आहे। छा उन्हनि जहिड़ा आहिनि जेके हमेशह जनम जी बाहि में रहंदा ऐं जिन खे टहिकंदड़ पाणी पीआरियो वेंदो जेको सदन आंडनि खे वठी टुकर टुकर करे छॾींदो। मींहुं वसी पथर जे मिटी साफ़ करे थो। सूरत नंबर 2 बक़रा आयत नंबर 264। ए ईमान वारो पंहिंजे सदकनि खे अहसान जताइण ऐं सताइण सां उन ई माण्हूअ वांगुरु न चट करियो जेको पंहिंजे माल खे माण्हुनि जे ॾेखाव लाइ ख़र्च करे थो ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते यकीन नथो रखे। उन ई माण्हूअ जो मिसाल उन लसे पथर वांगुरु आहे जंहिं ते कुझु मिटी पयल हुजे ऐं उन ते ज़ोरदार मींहुं वसे साफ़ सफ़वानिन करे छॾे। अहिड़नि माण्हुनि जेकी कमायो उन मां कंहिं शइ ते कुदरत नथा रखनि ऐं अल्लाह अहिड़नि काफ़रनि ते हिदायत जी राह कॾहिं नथो खोले। जज़ाकल्लाह।